हाय लास्ट क्लास में मुंहिंजो नालो मनीषा माखीजा राजेश आहे। मां शहर राज्य में पढ़ंदी आहियां। मां जिला ट्रस्ट स्कूल में पढ़ंदी आहियां। मां सिंधी संगत जी इहा पेशकश आहे ॿारनि लाइ। नानीअ जूं आखाणियूं। सहकार जो थलो, हिकु नदीअ जे किनारे हिकु पीपल जो वण हुयो। हुते हिकु कबूतर वेठो, वण जे हेठां हिकु माकोड़ी पई घुमे। जो संझ जो लीह अचण बॻ माकोड़ी पाणीअ में घिरजी वई। कबूतर ॾिठईं माकोड़ीअ खे डुबंदो ॾिसी करे कबूतर झट पन टोड़े करे पाणीअ में विधई। माकोड़ीअ पंहिंजे अॻियां पन तरंदो ॾिसी करे टिप ॾेई उन पन ते वेठी। पन तरंदो तरंदो पंहिंजे नदीअ जे किनारे पहुतो। माकोड़ी पंहिंजा प्राण बचाई ऐं पंहिंजे मन में कबूतर लख बि थोरा कर। हिकु ॾींहुं माकोड़ीअ ॾिठईं भई हिकु ॾींहुं हिकु माली कबूतर खे पंहिंजो निशानो पियो बनाए। माकोड़ीअ जोर सां वञी चक पातईं त निशानो ग़लति थी वियो ऐं कबूतर उड़ी वियो। हिन करे हिन ॿिन्हिनि हिक ॿिए जी जान बचाई ऐं असांखे बि हिक ॿिए जी रक्षा करणु खपे। तव्हांखे कीअं लॻी मुंहिंजी आखाणी?